संसार में असां पाण खे भागन वारो समझो, खुश नसीब समझो। भगवान के मंदिर में कोई फकीर आयो, उन्हीं फकीर के पेरन में जुती न हुई, तो फकीर भगवान के फरियाद पियो करे, प्रार्थना तो न पर फरियाद चइजे उनके कि प्रभु मां रोज तुझी दर ते ईंदो आया, तू मुखे एडी गरीबी दिनी है कि पाइण लाइ पेरन में जुती भी ना है, गर्मी जा ॾींहं। थोड़ी देर थी उते ही फकीर जे साम्हूं कोई उन गाड़ीअ ते आयो, चैन चक्कन वारी गाड़ी जेका थींदी आहे उन्हीं ते आयो कोई, बिना पेरन जे। उनके ॿई पेर न हुया। वो भगवान के दरबार में मथो टेके ऐं शुक्र अदा कर, प्रभु तुझो शुक्र आ, तू सब कुछ ॾिनो आ, मानुष ॾेई ॾिनी अथई। भगवान तो मुखे अमोल खे मानुष तन ॾिनो आ, सब कुछ ॾिनो आ, तुझो वारंवार शुक्र आ। हिकदम उनके ॾिसी करे उन पहिरियों वारे गरीब फकीर खे हैरानी थी भई हिन खे पीर ही कोन्हनि ऐं उहो मालिक जो शुक्र तो करे ऐं मां जुतीअ जे लाइ फरियाद तो कयां। त असां हमेशा पाण खां हेठि ॾिसूं, तॾहिं महसूस थींदो कि उन मालिक असांखे सब कुछ ॾिनो आहे, सब कुछ ॾिनो आहे ऐं हर ॾींहुं शुक्र अदा करण में गुजारियो। सुबुह जो उथण खां रात जो सुम्हण तक हर एक गाल में उन मालिक जो शुक्र अदा कयो। सुबुह जो उथण खां वठी रात जो सुम्हण तक जेको भी असांखे सुख मिले, जेको भी प्यार मिले, जेका भी थोड़ी थोड़ी खुशी मिले, उन थोड़ी थोड़ी खुशी में भी ॾाढी खुशी महसूस कयो। संसार में अगर असां ॿाहिर ॾिसंदासीं तो जेके असां भगवान की भक्ति में, सत्संग में, प्रभु जे सेवा में, संगत की सेवा में जुड़ियल आहियूं, ॿाहिर ॾिसंदासीं तो ॿाहिर ॾाढी उस है, ॾाढी गर्मी आहे, ॾाढा दुख आहिनि। असां वरी भी उन्हनि खां घणो सुखी आहियूं, घणो सुखी आहियूं। संसार में असां झांके था ॾिसूं त कोई हिकु अधु माण्हू खिलंदड़ नज़र तो अचे, 10 रोंदड़ था नज़र अचनि। संसार में झांके था ॾिसूं तो केतरन जी अखियुनि में पानी आहे, खिल ऐं खुशी ॾाढो घटि माण्हुनि खे नसीब थी आहे। भगवान उन्हनि पंहिंजनि प्यारनि भक्तनि जी हर पल सार रहंदा आहिनि, संभाल रहंदा आहिनि। उन खां पोइ भी कंहिंजा कठिन कर्म आहिनि तो भक्ति मार्ग ते नथो अची सके, अची नथो सके। पोइ उन जे लाइ कई बहाना थी वेंदा आहिनि, कई ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि। वॾनि भागनि सां भगवान की भक्ति, संतन जो संग, ऐं वॾनि भागनि सां प्रभु जो नाम ये नसीब थींदा आहिनि। तव्हां कल गुरु नानक साहिब जी कथा ॿुधी, गुरु नानक साहिब सां
जेके गॾु रहिया उहे गॾु रही बि सुञाणे न सघिया। भाई बालो ऐं मर्दानो गुरु नानक सां हमेशा गॾु रहिया। मर्दानो रबाब वॼाईंदो हो, गुरु नानक गुरबाणी ॻाईंदा हुया। जाॾे बि सतगुरु वेंदा हा, बालो मर्दानो गॾु हलंदा हा, मर्दानो रबाब वॼाईंदो, संगत खे ॾाढो आनंद ईंदो। संगत उहा मिठी बाणी ॿुधंदी हुई, उन्हनि खे राहत महसूस थींदी हुई, उन्हनि जो ततल मन शीतल थी पवंदो, ईअं महसूस थींदो ॼण अमृत जी बरसात थी थिए। गुरु साहिबन पंहिंजी अमृतमयी बाणीअ में ब्रह्म जो ज्ञान ॾिनो। भई संसार में जीअं समुद्र आहे, समुद्र में वॾियूं वॾियूं लहरूं बि थींदियूं आहिनि ऐं नंढियूं नंढियूं लहरूं थींदियूं आहिनि। उन खां पोइ समुद्र में अनेक नंढा 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 बुदबुदा थींदा आहिनि, त सभु ॾिसण में अलॻि ईंदा आहिनि। नंढा बुदबुदा अलॻि था नज़र अचनि, लहर अलॻि थी नज़र अचे, वॾी लहर अलॻि थी नज़र अचे, पर आहिनि सभु उन समुद्र मां ई पैदा थियल ऐं समुद्र में ई समाइजी था वञनि। इहो ब्रह्म ज्ञान आहे। तीअं ई सॼो संसार उन प्रभु परमात्मा मां पैदा थियो। कोई नंढा नंढा बुदबुदा आहिनि त उहे जीव जंतु आहिनि, जानवर आहिनि। कोई लहरूं आहिनि वॾियूं त उहे मनुष्य आहिनि, इंसान आहिनि। कोई अञा वॾियूं विशाल लहरूं आहिनि, वॾियूं छोलियूं, उहे देवताऊं आहिनि। पर आहिनि सभु उन में ई पैदा थियल, उन में ई समाइजी था वञनि। उहे सभु जीव परमात्मा जी ज्योतिन ऐं सभु उन परमात्मा मां पैदा थिया आहिनि, अंत में उन ई परमात्मा में समाइजी था। इहो ब्रह्म ज्ञान आहे। अहिड़ो ज्ञान अमोलक गुरु नानक विरहाईंदा हुया। भाई मर्दानो गॾु हलंदो, भाई मर्दाने जी न्याणीअ जी शादी ही गुरु नानक साहिब जन खे हथ जोड़ी वेनती कई कि हाणे कुछ ॾींहं मूंखे छुटी ॾियो, मोकल ॾियो त मां पंहिंजे घर वञा। गुरु नानक चवनि था न मर्दाना, अञा कुछ ॾींहं असां सां गॾु हल, अॻिते सत्संग करणो आहे। छो जो घुमी घुमी पूरे धरतीअ ते उन्हनि प्रभुअ जे नाम जो प्रचार कयो। मर्दानो चए थो न मूंखे ज़रूरी कमु आहे, हाणे तव्हां मोकल ॾियो। गुरु नानक चवंसि था मर्दाना तोखे एॾी तकड़ छो लॻी आहे? सतगुरु मुंहिंजी न्याणीअ जी शादी आहे। न्याणीअ जी शादी आहे त वञणो पवंदो। ऐं महिरबानी करे कृपा करे मूंखे कुझु बख़्शिश ॾियो त मां न्याणीअ जी शादीअ जा वञी कारज रास कयां। गुरु नानक साहिब चयो मर्दाना तुंहिंजी न्याणी असांजी न्याणी आहे, तूं काई चिंता न कर, उन जा सभु कारज निरंकार रास कंदो। चयो हा मर्दाने चयो हा उहे त रास कंदो, पर पैसा खपंदा न, पैसा कुझु ॾियो। गुरु नानक चयो तूं चिंता न कर, काई चिंता न कर। असां चऊं था तुंहिंजी न्याणीअ जी शादी ईअं थींदी जीअं कंहिं राजकुमारीअ जी थींदी आहे, जीअं कंहिं राजा जे धीअ जी थींदी आहे। मर्दानो चए थो हा सतगुरु त तव्हांजी आसीस थींदी, दुआ थींदी, पर धन जेको खपंदो उहो धन त ॾियो न। सॼी जिंदगी मां तव्हां सां गॾु हलियो आहियां, तव्हांजी सेवा में रहियो आहियां, इहो रबाब वॼायो आहे। इहो रबाब अगरि मां कंहिं राजा महाराजा जे दरबार में वॼायां त केतिरो धन मिले हा। मां तव्हां सां प्यार वश हलियो आहियां। इहो ई रबाब अगरि मां कंहिं सभाउनि में वॼायां हा, माण्हुनि खे ॿुधायां हा त मूंखे केॾो वाह वाही थिए हा, जस थिए हा, नालो थिए हा। गुरु नानक साहिब खिली पिया, मुस्कुरायो। मर्दाना तूं चिंता न कर, असां चऊं था विश्वास कर, न चिंता न कर, तुंहिंजे न्याणीअ जा कारज रास थींदा। चयो न कुझु ॾियणो अथव, जेको ॾियणो अथव ॾियो त मां हलां।
गुरु साहिबन सां बहस पियो करे, बाले खे गुस्सो आयो, चयो सतगुरु तोखे चवनि था न बस चुप कर न, छो थो बहस करे। तो ॾाढो गुस्से में ॻाल्हाइण लॻो, मां पंहिंजो एॾो समय तव्हां सां विञायो आहे, एॾो टाइम तव्हां सां विञायो आहे, एॾो वक़्तु तव्हां सां विञायो आहे, कुझु ॾियो, जेको ॾियणो तो ॾियो, मां हलां बस। गुरु नानक साहिब जी सहज स्वभाव सरलता सां चयसि, साम्हूं जेके पत्थर पिया आहिनि न, इहे पत्थर मेड़े खण, पत्थर मेड़े खणा, पत्थर मेड़े छो खणा। वरी बाले पोयों इशारो कयो, सतगुरु चवनि था त खण न, चवण मन। आख़िर 2, 4, 5 पत्थर मेड़े पंहिंजे झोले में विधई, पंहिंजा कपड़ा बि विधई, पंहिंजी चादर पटको सभु विधई, उन में पंहिंजो जेको रबाब वॼाईंदो उहो रबाब बि विधई, ऐं झोलो पुठीअ सां लटकाई ऐं हलियो। गुरु नानक साहिब खे पेरे बि न पियो, मोकिलाए बि न, धीरे धीरे मन में पंहिंजो गुस्सो कढण लॻो। वरी थोरो अॻिते वियो त आवाज़ वधी वियसि, जोर जोर सां ॻाल्हाइण लॻो। जंहिंजे साम्हूं माण्हू न ॻाल्हाए सघंदा न, पोइ ईअं चपनि में ॻाल्हाईंदा, धीरे 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 धीरे, पोइ जीअं जीअं अॻिते वेंदा पोइ जोर सां ॻाल्हाईंदा, पोइ अञा जोर सां ॻाल्हाईंदा। मर्दानो बि ईअं पियो करे, पोइ त घटि वधि लफ़्ज़ बि पियो ॻाल्हाईंदो वञे। गुरु नानक खिलनि पिया, मर्दानो घर हली वियो। जंहिंमहिल यात्रा करे पंहिंजे घर पहुतो त उन जी 4 धीअर हुयूं मर्दाने जूं, ऐं उन जी धर्म पत्नी, 4 धीअर, सभु जोर जोर सां ख़ुशीअ में चिल्लाइण लॻियूं, बाबा अची वियो, बाबा अची वियो। 4 धीअर उनखे घेरे वयूं, बाबा असांजे लाइ जंहिंजी शादी ही उहा न्याणी बि, बाबा मुंहिंजे लाइ छा वठी आयो, बाबा मुंहिंजे लाइ छा वठी आयो, बाबा मुंहिंजे लाइ छा वठी आयो। एॾा ॾींहं यात्रा ते हलिया विया आहियो। मर्दाने खे ॾाढो क्रोध, ॾाढो गुस्सो हुयो। उहो घरवारी बि पुछेसि पई, साईं छा वठी आया ॿारनि लाइ, मुंहिंजे लाइ छा वठी आया आहियो। मर्दाने झोलो लाथो, फिटिके न ॻियो, हाँ खणो हे त कढियऊं त उन मां रबाब निकितो, रखियऊं ठीक सां। वरी मेरा कपिड़ा निकिता, उहे कढियऊं। जीअं झोलो ॾिसनि हेठि त उन्हनि जी दाह निकिरी वई। ॾाढी जोर सां चिल्लायूं, ॾाढो जोर सां, बाबा एॾो सोन, एॾो सोन। मर्दाने चयो छाजो सोन, चीत सोन एॾो पियो आहे झोले में। उहे पत्थर गुरु नानक जेके उनखे खणण लाइ चया हुया, उहे पत्थर सोन जा थी विया। मर्दाने जो झोलो हेठों फाटल हुयो, उन मां कुझु पत्थर त किरी बि पिया, उनखे ख़बर ई न पई। ॾिसी तरी सोन। उन्हनि जी धर्म पत्नी चए थी, न मों हिकु छा आहे न, चइनी धीअरुनि जी शादी थी वेंदी। ऐं सच में मर्दाने जी धीअ जी शादी थी, अहिड़ी सुठे तरीक़े सां, एॾी सुठी बारात जी आओ भगत थी, एॾो स्वागत थियो जीअं कंहिं राजा महाराजा जी बारात जो स्वागत थींदो आहे। ऐं एॾो सोन उन्हनि खे ॾिनो वियो, चइनी न्याणियुनि जी शादी थी। गुरु नानक जी मुख जा निकतल वचन हुया कि तुंहिंजी धीअ जी शादी राजकुमारीअ वांगुरु थींदी, ऐं तुंहिंजी न्याणीअ जी शादी जा कार्य निरंकार पाण कंदो। परंतु जेके संतन सां वेझो रहंदा आहिनि, गॾु रहंदा आहिनि, उन्हनि खे एॾो भरोसो विश्वास न अची सघंदो आहे। पोइ मर्दानो वरी गुरु साहिबनि जे सेवा में रहियो, जिंदगी भर रहियो, आख़िरी तक रहियो। सतगुरनि जी सेवा, संगत जी सेवा कॾहिं अजाई न वेंदी आहे, उन मां अनंत अनंत फल मिलंदा आहिनि, फूल पवंदी आहे। गुरु नानक जी मिठड़ी अमृतमयी रसदायक कथा ॿुधी, गुरुअ जी प्यारी मिठड़ी साध संगत जी। ही संसार जेको आहे, के संत चवनि था 4 ॾींहंनि जो आहे,
के चवंदा आहिनि 2 ॾींहंनि जो आहे बसि, 1 ॾींहुं अचण वारो 1 ॾींहुं वञण वारो बसि, विच में जेको आहे कुझु आहे ई न, कूड़ आहे। त इन करे किन संतनि जो मत आहे कि संसार 2 ॾींहंनि जो आहे। के चवंदा आहिनि न 4 ॾींहंनि जो आहे। 4 ॾींहंनि जो छो आहे? बचपन, पोइ जवानी, पोइ बुढ़ापो, चौथो आख़िरी मृत्यु। 4 ॾींहंनि जो मञींदा आहिनि। परंतु हिकु भगवान जी अजीब माया है कि कोई भी इन भेद जी सभिनि खे ख़बर है, परंतु कंहिंखे भी ईअं न लॻंदो आहे कि मूंखे कोई संसार छॾणो आहे। ॿिए खे असां ॾिसंदा आहियूं, पंहिंजा केतिरा ई अजीज ॾिसंदा आहियूं जेके हली विया, पंहिंजा केतिरा दोस्त ॾिसंदा आहियूं जेके साथ छॾे हली विया, पंहिंजा केतिरा ई संगी साथी ॾिसंदा आहियूं जेके साथ छॾे हली विया। परंतु तभी असांखे थोड़ी देर जे लाइ उहो विराग जागंदो आहे, जेके शमशान जो विराग चइबो आहे। जंहिं महिल माण्हू शमशान वेंदो आहे त ओॾी महिल थोड़ी देर जे लाइ विराग जागंदो आहे। पर हाणे त अॼुकल्ह त उहो बि विराग नथो जागे। शमशान में भी एडी सुंदर व्यवस्थाऊं करे था छॾनि, एडी सुठी सुठी व्यवस्थाऊं हर प्रकार जूं। हितां अञा असांजे रायपुर में शहर में न आहिनि व्यवस्थाऊं, वॾनि शहरनि में त बिल्कुलु तव्हांखे लॻंदो ई न कि असां शमशान में वेठा आहियूं, बल्कि केतिरा माण्हू सैर करण होॾे वेंदा बि। असां ॾाढो होशियार आहियूं, ॾाढो होशियार आहियूं। जंहिं ॻाल्हि मां असांखे चोट लगे, ठेस पहुचे, विराग जागे, उनखे ढके छॾींदा आहिनि, उनखे ढके छॾींदा आहिनि। कॾहिं कंहिंजे भी घर में अहिड़ी तस्वीर न लॻल हूंदी कि कंहिंखे शमशान में जलायो थो वञे, उहा तस्वीर लॻल न हूंदी। एॾो सुंदर ठाहे था छॾियूं शमशान खे कि उहो बिल्कुलु पिकनिक जी जॻह थी थी वञे, ॼण बाग वांगुरु आहे। ॼण उते सभु सुंदर चिड़ियाघर भी अंदरि ठाहे था छॾनि, तरह तरह जा ॿिया भी मनोरंजन जा साधन अंदरि ठाहे था छॾनि। उते भी असां प्रभुअ खे भुलाए, विराग खे भुलाए, ऐं उते भी मनोरंजन था करे अचूं। ॾिसूं भी था कि ॿियो वियो, पर असांखे इहो अहसास नथो थिए कि कॾहिं असांखे भी संसार छॾणो आहे। राही साहिब ॾाढा सुंदर कवि, उन्हनि ॾाढी पंहिंजी सुंदर रचना लिखी आहे। अहिड़ो भगवान ठाहियो आहे कि इहो मिठो ई लॻंदो आहे असांखे। संसार छॾणो आहे, पर इहो असां सोचींदा आहियूं न, असांखे न छॾणो आहे, असांखे सदाई रहणो आहे। पर चवनि था कोई न रहियो आहे न कोई रहंदो। हा रहियो आहे त गुरु तेग बहादुर साहिब चवनि था, हा हिकु रहियो आहे। केरु? नाम रहियो साधु रहियो, रहियो गुरु गोबिंद। नाम रहियो साधु रहियो, रहियो गुरु गोबिंद। हिकु नाम रहंदो संसार में परमात्मा जो, कि संत जन रहंदा, गुरुदेव रहंदा, ऐं गोबिंद सदाई रहंदा। संसार में प्रभु जो नाम सदाई रहंदा। उन जे नाम जे ई सहारे, ऐं जंहिं इहा राह पकड़ी आहे, इहो रस्तो पकड़ियो आहे गोबिंद जो, नाम जो, सत्संग जो, तो उहे सदाई रहंदा, अमर रहंदा, दिलनि में रहंदा। उहे कॾहिं विसरण जा न आहिनि। जेके बंदगी कनि था, भक्ति कनि था, अमर था थी वञनि। सभु ख़ुशियूं उन प्रभुअ जे प्यार में। त तव्हां थोरो सीरियस थी विया आहियो, सभु लॻे थो, है न, घबराइजी विया आहियो।
कोई कोई तो इहो भजन उन में ॾिसंदा ई न आहिनि, चवंदा आहिनि असांखे अलाए कीअं थो लॻे, न ॾिसंदा आहियूं। छोकी सच ॾाढो कठिन हूंदो आहे, ॾाढो हजम करणु ॾाढो कठिन हूंदो आहे। सच्चाई इहा आहे। कंहिं संत चयो हो कि शमशान विच बाज़ार में ठाहिया वञनि, मसाणा विच बाज़ार में ठाहिया वञनि, पर उन संत जो चवणु माण्हुनि न मञियो। उन जी इहा वेनती हुई कि मसाणा बि बिल्कुलु जेका वॾी में सुठी बाज़ार हुजे, जातो ॾाढी में ॾाढी वधीक में वधीक ट्रैफिक हुजे, जाते उते मसाणा ठाहे, भई जेको बि लंघे उन जी नज़र पए, त पोइ हिन इंसान खे विराग जागी सघे थो, बंदगी करे, भक्ति करे, छल कपट न करे, बेईमानी न करे, ठगी न करे, बार बार उन रस्ते तो लंघी ॾिसे, अरे अॼु वियो सॼो ॾींहुं धूणी जले थी पई धूणीअ वारे जी। असली धूणी त इहा आहे, हो धूणियूं जेके असां जलाए था वियूं थधि दूर करण लाइ, असली त धूणी इहा आहे जेका अखंड पई थी हले। इन करे उनखे शिव भोलेनाथ जो आस्थान चयो वियो आहे। पर माण्हू ॾाढा होशियार आहिनि, संतनि जी ॻाल्हि हटाए छॾियो, न संत तूं हल होॾे सत्संग कर हली, इहे असां पंचायत जो कमु आहे, संभालींदासीं। जाती बि लखे रुपया फुट जी क़ीमत आहे, हिक दुकान जी करोड़े रुपया क़ीमत आहे, विच बाज़ार में कीअं मसाणा ठाहींदासीं? न संत जो चवणु न मञो, पर संत जो चवणु सही हुयो कि तव्हांखे ज्ञान थिए, तव्हां पागल न थियो पैसे जे पोयां। पोइ संत बि चवंदा आहिनि ठीकु आहे भाई, तव्हांखे असां हरूभर छो उदास कयूं, ख़ुशी ख़ुशीअ जिंदगी गुज़ारियो, प्रभुअ जी भक्ति कयो, बंदगी कयो, ख़ुशि रहो, पर प्रभुअ जे सत्संग में जुड़ियल रहो, भक्तिअ में जुड़ियल रहो।